ऑपरेशन गज़ब जे आरज़ी मौतले जी बनकड़ी जी दावा पाकिस्तान तालिबान तर्जुमान जी दावा मज़ाया करार ॾेई छॾियो। इतलात वारी वज़ारत जो चवणु आहे पाकिस्तान तरफ़ां जंगबंदी जी का बि भनकड़ी न कई वई आहे। अफ़गान हुकूमत जी दावा बेबुनियाद ऐं कूड़ ते ॿधल आहे। वावेला जो मक़सद दहशतगर्द कार्रवाइयुनि खे जाइज़ करार ॾियणु आहे। प्रोपेगंडा तालिबान हुकूमत अंदर मौजूद मुखालिफ़नि पारां पिण शुरू करे सघिजे थो। पाकिस्तान वाज़े करे चुको आहे त आरज़ी वक़फ़ो कंहिं बि कार्रवाई ते ख़त्म कयो वेंदो। सरहद पार दहशतगर्द कार्रवाइयुनि ऐं हमलनि जो पूरी ताक़त सां जवाब ॾिनो वेंदो। पाकिस्तान में ईद उल फितर सुभाणे मल्हाई वेंदी। ईद जी ख़रीदारी आख़िरी मरहले में दाख़िल। ईद उल फितर भरपूर नमूने मल्हाइण जूं तयारियूं ज़ोर शोर सां जारी। शहरीन ख़रीदारी लाइ बाज़ारुनि जो रुख़ करे वरितो। मुल्क जे नंढनि वॾनि शहरनि जी बाज़ारुनि में पीढ़ी वधी वई। औरतुनि मेहंदी लॻराइण लाइ फेशियल लाइ पार्लर जो रुख़ करे वरितो। सऊदी अरब में ऐनार समेत दुनिया के मुख़्तलिफ़ मुल्कनि में ईद उल फितर अॼु मल्हाई पई वञे। मस्जिद उल हराम ऐं मस्जिद नबवी में ईद नमाज़ जा वॾा इज्तिमा। तुर्की लेबनान यमन फ़लस्तीन ऐं इराक में ईद मल्हाई पई वञे। ऑस्ट्रेलिया बरतानिया समेत यूरोप में ईद उल फितर मल्हाई पई वञे। भारत बांग्लादेश श्रीलंका मलेशिया ऐं इंडोनेशिया में ईद सुभाणे मल्हाई वेंदी। ख़ादमेन हरमैन शरीफ़ैन शाह सलमान बिन अब्दुल अज़ीज़ तरफ़ां दुनिया के मुसलमाननि खे ईद उल फितर जो वाधायूं। ऑस्ट्रेलिया के वज़ीर अज़म एंथोनी अल्बानीसी सिडनी जी हिक मस्जिद में मुसलमाननि सां ईद मिलियो। ईरान जो इसराइली शहर हैफा ते मिसाइल हमलो ऑयल रिफाइनरी के निशानो बनायो वियो। हमले बैदि इसराइल के केतिरनि इलाइक़नि में बिजली बंद। पासदारनि इनक़िलाब जी चवणाई ते अशदोद में हैफा रिफाइनरी ते भेरो भेरो मिलिट्री वार हेड नसरुल्लाह मिसाइल जो इस्तेमाल किया वियो। अमरीकी जंगी जहाज़ F-35 के निशानो बनायो वियो। मिसाइल तैयार करण जो अमल जारी आहे। ज़ख़ीरनि जी का बि खोट नाहे। अमरीकी अख़्तारिन जहाज़ जे विच ओभर में हंगामी लैंडिंग की तस्दीक करे छॾी। अमरीकी ख़बरू इदारे ब्लूमबर्ग इंकशाफ कियो आहे त ईरान ख़िलाफ़ जंग में हाणे ताईं 16 अमरीकी जंगी जहाज़ तबाह थी चुका आहिनि। जिन में 10 रिपेयर स्टाइल ड्रोन भी शामिल आहिनि। 6 अमरीकी जंगी जहाज़नि खे सख़्त नुक़सान पिण पहुतो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरानियुनि खे होशियार ऐं ज़हीन करार ॾेई छॾियो। ईरान सां जंग शतरंज जियां वॾी रांदि आहे। असां इहा तमामु होशियार माण्हुनि सां खेॾे रहिया आहियूं। असां तमामु ज़हीन ऐं अक़ल रखंदड़नि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। ईरान में फ़ौज मोकिलण जो फ़ैसिलो नाहे कयो। ईरानी क़यादत हाणे बाक़ी नाहे रही। ईरान जी अवाम हाणे नई क़यादत जे इंतज़ार में आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी आबनाए हुर्मत खे बचाइण लाइ अॻिते न अचण वारनि मुल्कनि ते तनक़ीद। संदसि चवणु आहे त सामूंडी लंघ हुर्मस जी बहाली लाइ जापानी वज़ीर आज़म सां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहिनि। उमीद त इहो हुर्मस लंघ जी बहाली लाइ अॻिते वधीक क़दम खणंदो। इसराइली सदर खे चयो त गेट्स फील्ड्स खे निशानो न बणायो वञे। ज़मीनी फ़ौज दाख़िल करण खां सवाइ ईरानी हुकूमत ख़त्म नथो करे सघिजे। ज़मीनी कार्रवाई जा केतिरा ई इम्कान आहिनि। इसराइल ॾखण पारस ते हमिलो कयो पर ट्रंप वधीक हमलनि खां रोके छॾियो आहे। इसराइल ट्रंप खे हमला करण ते मजबूर नथो करे सघे। इसराइली वज़ीर अज़म नेतन्याहू जूं आलमी मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त ईरान जी मिसाइल जी पैदावार ऐं यूरेनियम जी रचावर जी सलाहियत ख़त्म कई वई आहे। ईरान जंग माण्हुनि जे सोच खां वधीक तेज़ी सां ख़त्म नथी थी सघे। ईरान जंग ते ट्रंप ऐं हिन विच में मुकमल हिकु जहिड़ाई आहे जेका अॻु कॾहिं बि न ॾिठी वई आहे। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान चयो आहे त सिहूनी हुकूमत जी नोयत रियासती दहशतगर्दी ते ॿधल आहे। पर ईरान ख़िलाफ़ अमरीकी अगराई ऐं अॻवाननि जी शहादतुनि में जेको कुझु थियो इहो आलमी तकरारनि जो नओं तरीक़ो आहे जेको दुनिया जी क़ानूनी निज़ाम खे तबाह करे छॾींदो। आलमी बिरादरी हिन बहरान ख़िलाफ़ न बीठी त इहा बाहि केतिरनि ई माण्हुनि खे साड़े छॾींदी। बरतानवी अख़बार ईरान के क़ौमी सलामती काउंसिल के सेक्रेटरी अली लारिजानी की शहादत के सुप्रीम लीडर आयतुल्लाह खामनेई की शहादत का वडो अलमियो करार ॾेई छॾियो। बरतानवी अख़बार जी चवण है अली लारिजानी एक सियासतदान हो
आई उन जो न रुगो ईरान पर रूस ऐं चीन समेत दुनिया के केतिरनि ई मुल्कनि में ज़ाती असर हो, जंहिं सबब इसराइल खेसि निशानो बणायो। आलमी एटमी तवानाई एजेंसी के अॻूणे सरबराह मोहम्मद अल बरादई जो चवणु आहे त अली लारिजानी ॻाल्हियुनि जी मेज़ ते वेही मामला हल करे सघे पियो। शहादत खां कुछ ॾींहं अॻु अली लारिजानी रूसी सदर पुतिन सां मुलाक़ात कई हुई, जिते नमाज़ अदा करण वारी संदसि वीडियो पिण वायरल थी आहे। गडियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस अमेरिका इसराइल के ईरान जंग खत्म करण जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवणु आहे त हाणे जंग खे रोकण जो वक़्तु अची वियो आहे। ईरान पाड़ेसी मुल्कनि ते हमला रोके ऐं हुर्मुज़ लंघ खे खोले। यूरोपीय यूनियन बि ईरान जंग खे ख़त्म करण लाइ सिफ़ारती कोशिशुनि जी हिमायत जो ऐलान करे छॾियो। यूरोपीय यूनियन चयो आहे त यूरोप पंहिंजे सिक्योरिटी लाइ सफ़ारती, क़ानूनी ऐं माली वसीलनि खे इस्तेमालु कंदो। अमरीकी अख़बार दावा कई आहे त अमरीका मुतहदा अरब इमारात के $70 अरब जा हथियार विकिरो कंदो। ट्रंप इंतज़ामिया यूएई खे हथियारनि जी विकिरे जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। हथियारनि में तक़रीबन $5.6 अरब जा पेट्रियाट मिसाइल ऐं $1.3 अरब जा जदीद जंगी हेलीकॉप्टर शामिल आहिनि। अमरीका अॻु में ई टिनि नार मुल्कनि खे $16.5 अरब जा हथियार विकिरो करण जो ऐलान करे चुको आहे। विच ओभर में तेल ऐं गैस जी ठिकाननि ते हमलनि खां पोइ सॼी दुनिया में कचे तेल ऐं गैस जी क़ीमतुनि में वाध। ब्रेंट जी क़ीमत $119 ते पहुचण बैदि $106 फी बैरल ते अची वियो। WTI जो अघु $98 खां वधी वई। यूरोप ऐं बर्तानिया में गैस जी क़ीमतुनि में वाध। परॾेही मीडिया जे चवण बर्तानिया में गैस जी क़ीमत में 35% ताईं वाध ॾिठी वई आहे। ईरान जंग शुरू थियण खां वठी यूरोप में गैस जी क़ीमत तक़रीबन ॿीणी थी चुकी आहे। पाकिस्तान की आला शख्सियतुनि गैर मुल्की दौरनि दौरान मिलियल तोहफ़ा तोशाखाना में जमा कराए छॾिया। साल 2025 दौरान कुल 422 महांगा तोहफ़ा जमा कराया विया। तोहफ़ा जमा कराईंदड़नि में सदरात वली ज़रदारी, शहबाज शरीफ, इसहाक डार, यूसुफ रज़ा गिलानी, मोहसिन नकवी, अताउल्ला तारड़, मरियम नवाज ऐं ॿिया आला अमलदार शामिल। फौजी क़यादत में आसिम मुनीर, ज़हीर अहमद, बाबर सिद्धू, नवीद अशरफ ऐं ॿिया आला फौजी आफ़ीसर शामिल। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मलिक अहमद ख़ान समेत ॿियनि अमलदारनि, वफ़ाक़ी सेक्रेटरियुनि ऐं प्रोटोकॉल आफ़ीसरनि पिणु तोहफ़ा जमा कराया। तोहफ़नि में महांगियूं घड़ियूं, कालीन, चांहि ऐं काफ़ी जा सेट, तलवारूं ऐं खंजर, मज़हबी मागनि जा मॉडल शामिल। खुशबू, परफ्यूम, शालूं, आराइशी शयूं, पेंटिंगूं, किताब ऐं यादगारी शील्डूं शामिल। सभ खां वधीक तोहफ़ा शहबाज शरीफ के मिलिया, पर सभई तोहफ़ा कानून मूजिब तोशाखाना में जमा कराया विया। कैबिनेट डिवीज़न मूजिब नए कानून तहत हाणे को बि तोहफ़ो ज़ाती तौरु ख़रीद नथो करे सघिजे। पहिरीं इहो तोशाखाना में जमा थींदो आहे ऐं पोइ उन जी नीलामी कई वेंदी आहे। किफ़ायत शुआरी वारे ऐलान खां पोइ सहाफ़िन खे रेलवे पारां सस्ते सफ़र जी ॾिनल रियायत ख़त्म। रेलवे कार्ड रखंदड़ सहाफ़िन लाइ वफ़ाक़ी हुकूमत नवां ज़ाब्ता लागू करे छॾिया। वफ़ाक़ी हुकूमत जर्नलिस्ट फैमिली जी ॾिनल रियायत बि ख़त्म। हाणे साल 2026 में सहाफ़ी सॼे साल दौरान 50% रियायत सां सफ़र करे सघंदा। अॻूणी पॉलिसी तहत सहाफ़िन खे 80% ताईं रियायत हासिल हुई, पर हाणे इहा घटाए 50% कई वई। सहाफ़ी जी घरवारी ॾिनल सफ़री रियायत बि मुकमल तौरु ख़त्म। पाकिस्तान रेलवे पारां नवनि ज़ाब्तनि जे लागू थियण खां पोइ सहाफ़ती हलक़नि में कावड़ जी लहर। चक में घरेलू तकरार तां भाउ क़तल। सिठार मोहल्ले में ॿिनि भाइरनि में मामूली ॻाल्हि तां झेड़े दौरान रफ़ीक दमियो सख़्तु ज़ख़्मी थी पियो। सरकारी अस्पताल न्यू पियो वियो त रस्ते में दम ॾेई छॾियो। नौजवान जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो।